ओम शांति। अॼु जी भली तारीख़ आहे 1/7/2025। मिठा बाप दादा चवनि था मिठी मिठी ॿार तव्हांजी बुद्धि में हाणे सिधी ज्ञान जो सार आहे, इन करे तव्हांखे चित्रनि जी बि दरकार न आहे। तव्हां बाप खे यादि करो ऐं ॿियनि खे करायो। तव्हांजी बुद्धि में सॼो ज्ञान आहे, ज्ञान जो सार आहे, इन करे तव्हांखे चित्रनि जी बि दरकार न आहे। तव्हां बाप खे यादि करो ऐं ॿियनि खे बि करायो। प्रश्न आहे, पिछाड़ी जे समय तव्हां ॿारनि जी बुद्धि में कहिड़ो ज्ञान रहंदो? उत्तर आहे, हुन समय बुद्धि में रहंदो कि हाणे असां वेंदा आहियूं वापसि घर। हाणे असां वेंदा आहियूं वापसि घर, पोइ हुतां खां चक्र में ईंदासीं। धीरे धीरे सीढ़ी उतरदा, पोइ बाप ईंदा चढ़ती कला में वठी वञण लाइ। धीरे धीरे असां सीढ़ी उतरदासीं, पोइ बाप ईंदा वरी असांखे चढ़ती कला में वठी वञण लाइ। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, पहिरियों असां सूर्यवंशी हुयासीं, पोइ चंद्रवंशी, पोइ वैश्य, पोइ शूद्र। इन में चित्रनि जी दरकार न आहे। मतिलबु चईंदा आहिनि न वैसे कि पहिरें जे ज़माने में हीअं हुयो, त मतिलबु आत्मा असां ई हुयासीं न। असां ई पहिरियों हिन दुनिया में स्वर्गवासी हुयासीं, पोइ त्रेतावासी, सत्युगवासी, त्रेता, पोइ द्वापर, पोइ कलयुग। मतिलबु देवी देवता, क्षत्रिय, पोइ वैश्य, पोइ शूद्र ठहियासीं, है न। त इहे ज्ञान उन्हनि जी बुद्धि में आहे, त हिन में चित्र बि दरकार न आहे न। ओम शांति। ॿार आत्म अभिमानी थी करे वियो। 84 जो चक्कर बुद्धि में आहे, अर्थात पंहिंजे वैराइटी जन्मनि जो ज्ञान आहे। विराट रूप जो बि चित्र आहे न। इन जो ज्ञान बि ॿारनि में आहे कि कीअं असां 84 जन्म वठंदा आहियूं। मूल वतन में पहिरियों देवी देवता धर्म में ईंदा आहियूं असां। ये ज्ञान बुद्धि में आहे। हिन चित्रनि जी कोई दरकार न आहे। असांखे कोई चित्र आदि यादि न करणा आहिनि। अंत में यादि सिर्फ़ु इहो रहंदो, असां आत्मा आहियूं, मूल वतन जी रहण वारी आहियूं। हिते असांजो पाठ आहे, इहो भुलिजणो न खपे। इहे मनुष्य सृष्टि जे चक्कर जी ई ॻाल्हियूं आहिनि ऐं ॾाढी सिंपल आहिनि। हिन में चित्रनि जी बिल्कुलु दरकार न आहे। छोजी इहे चित्र आदि सभु भक्ति मार्ग जी चीज़ूं आहिनि। ज्ञान मार्ग में त पढ़ाई आहे, पढ़ाई में चित्रनि जी दरकार न आहे। हिन चित्रनि में सिर्फ़ु करेक्ट कयो आहे। जीअं उहे चईंदा आहिनि गीता जो भॻवानु श्री कृष्ण असां चईंदा आहियूं शिव, ईअं ई भक्ति मार्ग जा जेका चित्र आहिनि उन्हनि खे करेक्ट कयो आहे। इहे बि बुद्धि में सम्झण जी ॻाल्हि आहे। बुद्धि में इहा नॉलेज रहंदी आहे। असां 84 जो चकर लॻायो। हाणे असांखे पवित्र ठहिणो आहे। पवित्र ठही पोइ नए सिर चकर लॻाईंदासीं। इहा सॼो जो बुद्धि में रहणो खपे, इहो सॼो सार बुद्धि में रहणो खपे। जीअं बाप जी बुद्धि में आहे वर्ल्ड जी हिस्ट्री, जोग्राफी, वो 84 जन्मनि जो चक्कर कीअं फिरंदो आहे, वैसे तव्हांजी बुद्धि में आहे पहिरियों असां सूर्यवंशी, पोइ चंद्रवंशी ठहींदा आहियूं। चित्रनि जी दरकार न आहे। सिर्फ़ु मनुष्यनि खे सम्झाइण लाइ इहे ठाता आहिनि। ज्ञान मार्ग में त सिर्फ़ु बाप चईंदा आहिनि मनमना भव। जीअं इहे चतुर्भुज जो चित्र आहे न, रावण जो चित्र आहे, इहे सभु सम्झाइण लाइ ॾेखारिणा पवंदा आहिनि। तव्हांजी बुद्धि में त यथार्थ ज्ञान आहे। तव्हां बिना चित्र जे बि सम्झाए सघंदा आहियो। तव्हांजी बुद्धि में आहे 84 जो चक्कर आहे। चित्रनि द्वारा सिर्फ़ु सहज करे सम्झाइबो आहे। इन्हनि जी दरकार न आहे।
बुद्धि में आप पहिरियों असां सूर्यवंशी घराने में हुयासीं, पोइ चंद्रवंशी में रहंदासीं, पोइ चंद्रवंशी ठहिया, घराने जा ठहिया। हुते ॾाढो सुख हुयो, जेके स्वर्ग चईंदा आहिनि। इहे चित्रनि ते सम्झाईंदा आहिनि। पिछाड़ी में त बुद्धि में इहे ज्ञान रहंदो। हाणे असां वेंदा आहियूं वापसि पिछाड़ी में बुद्धि में इहे ज्ञान रहंदो। हाणे असां वेंदा आहियूं वापसि चकर लॻाइण, है न। पिछाड़ी जे समय वापसि चईंदा आहिनि, यादि रहंदो असां आत्मा ई आहियूं। हाणे असां वञूं था पंहिंजे घर, पोइ वेंदासीं नए चकर लॻाइण। सीढ़ी ते सम्झाइबो आहे त मनुष्य खे सहज थी वञे। तव्हांजी बुद्धि में इहो सॼो ज्ञान आहे कि कीअं असां सीढ़ी उतरंदा आहियूं। पोइ बाप चढ़ती कला में वठी वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि, मां तव्हांखे हिन चित्रनि जो सार सम्झाईंदो आहियां। जीअं गोले में गोलो आहे त हुन ते सम्झाए सघंदा आहियो। इहे 5000 वर्ष जो चक्कर आहे। अगरि लाखों वर्ष हुजे त संख्या केतिरी वधी वञे। क्रिश्चन खे ॾेखारींदा आहिनि 2000 वर्ष। इन में एतिरा मनुष्य हूंदा आहिनि। 5000 वर्ष में केतिरा मनुष्य हूंदा, है न। क्रिश्चन जो अञा हाणे त मतिलबु सत्युग जे हिसाब सां त देरी सां आयो आहे। उन में उनजी पॉपुलेशन केॾी आहे त सोचो 5000 वर्ष में केतिरा मनुष्य थी वेंदा आहिनि। इहो सॼो हिसाब करे बतलाईंदा आहिनि। तव्हां बतलाईंदा आहिनि। सत्युग में पवित्र हुजण जे कारण थोरा मनुष्य हूंदा आहिनि। हाणे त केतिरा ढेर आहिनि। लाखों वर्ष जी आयु थींदी आहे त संख्या बि अनगिनत थी वेंदी आहे। क्रिश्चन जी भेट में आदमशुमारी जो हिसाब त कढंदा आहियो न। क्रिश्चन जी भेट में हिंदुअनि जी आदमशुमारी घटि ॾेखारींदा आहिनि। क्रिश्चन जी ज़्यादा आहे, छो जी कन्वर्ट थी विया आहिनि न। क्रिश्चन ॾाढा ठही विया आहिनि। जो सुठा समझदार ॿार हूंदा, बिग़ैर चित्रनि जी बि सम्झाए सघंदा। वीचार करो, हिन समय केतिरा ढेर मनुष्य आहिनि। नई दुनिया में केतिरा थोरा मनुष्य हूंदा। हाणे त पुराणी दुनिया आहे जंहिंमें एतिरा मनुष्य आहिनि। पोइ नई दुनिया कीअं स्थापना थींदी, केरु स्थापना कंदो आहे, इहे बाबा ई सम्झाईंदा आहिनि। उहे ई ज्ञान जा सागर आहिनि। तव्हां ॿारनि खे सिर्फ़ु इहे चकर जो ज्ञान बुद्धि में रखिणो आहे। हाणे असां नर्क खां स्वर्ग में वेंदा आहियूं त अंदरि में ख़ुशी हुजणी खपे। बुद्धि में रखिणो। हाणे असां नर्क खां स्वर्ग में वञूं था त असांखे ॾाढी ख़ुशी थियणी खपे। सत्युग में दुख जी कोई ॻाल्हि हूंदी न आहे। ईअं कोई अप्राप्त वस्तु न जंहिंजी प्राप्ति जे लाइ पुरुषार्थ करूं। हिते पुरुषार्थ करिणो पवंदो आहे न। ये मशीन खपे, ये खपे। हुते त सभु सुख मौजूदु आहे। जीअं कोई महाराजा हूंदो आहे त हुन वटि सभु सुख मौजूदु रहंदो आहे न। ग़रीब वटि त सभु सुख मौजूदु न आहे। परंतु इहो त आहे ई कलयुग, है न। त बीमारी आदि सभु कुझु आहे। हाणे तव्हां पुरुषार्थ कंदा आहियो नई दुनिया में वञण लाइ। स्वर्ग नर्क हिते ई हूंदो आहे न। ये सूक्ष्म वतन जी जो रमत गमत आहे, इहा बि टाइम पास करण लाइ आहे। जेसिताईं कर्मातीत अवस्था थिए टाइम पास करण लाइ इहे खेल पाल आहे। कर्मातीत अवस्था अची वई त बसि तव्हांखे इहे यादि रहंदो कि असां आत्मा आहियूं। 84 जन्म पूरा कया, हाणे असां वञूं था पंहिंजे घर। पोइ अची करे सतो प्रधान दुनिया में सतो प्रधान पाठ वॼाईंदासीं। इहे ज्ञान बुद्धि में वतल आहे न। इन में चित्रनाजी जी आदि जी दरकार किथे आहे। जीअं बैरिस्टर केतिरा किताब ई पढ़ंदा आहिनि, बैरिस्टर ठही विया। बसि जो पाठ पढ़ियो
वो खलास है ना, बैरिस्टर ठही विया बस, जो पाठ पढ़े वो खलास। रिज़ल्ट निकिती प्रारब्ध, रिज़ल्ट निकिती प्रारब्ध कई। तव्हां बि पढ़ी करे पोइ वेंदव राज ई करणु, तव्हां बि पढ़ी करे पोइ वेंदव राज ई करणु। हुते नॉलेज जी दरकार न आहे। हिन चित्रनि में बि रॉन्ग राइट छा आहे, इहा हाणे तव्हांजी ॿुधी में आहे। बाबा वही सम्झाईंदा आहिनि लक्ष्मी नारायण केरु आहे, इहे विष्णु छा आहे। विष्णु जे चित्रनि में मनुष्य मूंझदा आहिनि। बिगर सम्झ जे पूजा बि जीअं फालतू थी वेंदी आहे। सम्झदा कुझु न आहे। जीअं विष्णु खे न सम्झदा आहिनि, लक्ष्मी नारायण खे बि न सम्झदा आहिनि, ब्रह्मा विष्णु शंकर खे बि न सम्झदा आहिनि। ब्रह्मा त हिते आहे न, इहे पवित्र ठही पोइ शरीर छॾे हली वेंदा। इहे पुराणी दुनिया सां वैराग्य आहे न। हितां जो करम बंधन दुख ॾियण वारो आहे। हाणे बाबा चवंदा आहिनि पंहिंजे घर हलो। हुते दुख जो नाम निशान न हूंदो। पंहिंजे घर शांति धाम में सुख त न हूंदो, लेकिन शांति ऐं प्योरिटी त हूंदी। पोइ उन खां पोइ असां सुखधाम में ईंदासीं, जिते दुख जो नाम निशान न हूंदो। पहिरियों तव्हां पंहिंजे घर में हुयो, पोइ राजधानी में आया। हाणे बाबा वरी खां आया आहिनि तव्हां सभिनि खे पावन ठाहिणु। हिन समय मनुष्यनि जो खान पान आदि बि केॾो गंदो आहे। छा छा चीजूं खाईंदा रहंदा आहिनि। हुते देवता अहिड़ी गंदी चीजूं न खाईंदा आहिनि। भक्ति मार्ग में ॾिसो कीअं आहे, मनुष्यनि जी बि बलि चढ़ंदी आहे। बाबा चवंदा आहिनि इहे बि ड्रामो ठहियलु आहे न। पुराणी दुनिया सां पोइ नई ज़रूरु ठहिणी आहे। पुराणी दुनिया सां पोइ नई ज़रूरु ठहिणी आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां सतो प्रधान ठहूं था, है न। पुराणी दुनिया सां नई दुनिया ज़रूरु ठहिणी आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां सतो प्रधान ठहूं था, इहे त बुद्धि में सम्झंदा आहियो। इन में त चित्र न हुजनि त ॿियो ई सुठो आहे, न त मनुष्य ॾाढा प्रश्न पुछंदा, है न। प्रश्न पुछी सघंदा आहिनि पाण त बाबा चवनि था ईअं चित्र न हूंदा त ॿियो ई सुठो आहे। बाबा 84 जन्मनि जो चक्कर सम्झायो आहे। असां हीअं सूर्यवंशी चंद्रवंशी वैश्यवंशी ठहींदा आहियूं। एतिरा जन्म वठंदा आहियूं। इहे बुद्धि में रखिणो हूंदो आहे। तव्हां ॿार सूक्ष्म मतनि जो राज़ बि सम्झंदा आहियो। ध्यान में सूक्ष्म मतनि में वेंदा आहियो, परंतु इन में न योग आहे न ज्ञान आहे। इहे सिर्फ़ु हिकु रस्म आहे। सम्झाइबो आहे कीअं आत्मा खे सॾु कबो आहे। पोइ जॾहिं आत्मा ईंदी आहे त रोईंदी आहे, पश्चाताप थींदो आहे। असां बाबा जो चइणु न मञियो। इहे सभु ॿारनि खे सम्झाइण जे लाइ कि पुरुषार्थ में लॻी वञो, ग़फ़लत न करो, है न। कोई आत्मा शरीर छॾे हली वई त वो पश्चाताप करे पई, अरे मां त ज्ञान योग कयो ई न। त इहे बि शो आहे पार्ट, छो जी ताकी उन्हनि खे पंहिंजी ग़फ़लत, ताकी हिते जेका माण्हू वेठा आहिनि उहो पुरुषार्थ करणु लॻी वञनि, ग़फ़लत न करनि। ईंदा आहिनि न संदेश, कोई शरीर छॾे वेंदो आहे त माण्हू संदेश पुछंदा आहिनि त उहो ईअं ॿुधाईंदी आहे। ॿार सदा इहा अटेंशन रखो कि असां पंहिंजो टाइम सफ़ल करिणो आहे, असांखे वेस्ट न करिणो आहे, त माया ग़फ़लत न कराए सघंदी आहे। बाबा बि सम्झाईंदा रहंदा आहिनि ॿार टाइम वेस्ट न करो, ॾाॾनि खे रास्तो ॿुधाइण जो पुरुषार्थ करो, महारानी ठहो। बाबा खे यादि करो त विक्रम विनाश थींदा। जो बि ईंदा आहिनि हुननि खे सम्झायो ऐं 84 जा चक्कर ॿुधायो। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे।
जो बि ईंदा आहिनि उन्हनि खे सम्झायो ऐं 84 जा चकर ॿुधायो। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे। है न, उन्हनि खे ॿुधायो। जो बि ईंदा आहिनि उन्हनि खे सम्झायो। 84 जो चकर जे बारे में उन्हनि खे ॿुधायो। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी कीअं रिपीट थींदी आहे। नटशेल में सार सॼो चकर बुद्धि में रहणो खपे। नटशेल में सॼो चकर बुद्धि में रहणो खपे। तव्हां ॿारनि खे ख़ुशी रहणी खपे कि हाणे असां हिन गंदी दुनिया सां छुटंदा आहियूं। मनुष्य सम्झंदा आहिनि स्वर्ग नर्क हिते ई आहे। जंहिंखे ॾाढो धन आहे त सम्झंदा आहिनि असां स्वर्ग में आहियूं। सुठा कर्म कया आहिनि हिन करे सुख मिलियो आहे। हाणे तव्हां ॾाढो सुठो कर्म कंदा आहियो त 21 जन्मनि जे लाइ तव्हां सुख पाईंदा आहियो। उहो त हिकु जन्म जे लाइ सम्झंदा आहिनि कि असां स्वर्ग में आहियूं। बाप चईंदा आहिनि उहो आहे अल्पकाल जो सुख। तव्हांजो आहे 21 जन्मनि जो सुख, जंहिंजे लाइ बाबा चईंदा आहिनि सभिनि खे रास्तो ॿुधाईंदा वञो। बाबा जी यादि सां ई निरोगी ठहींदा ऐं स्वर्ग जा मालिक ठही वेंदा। बाबा जी यादि सां ई तव्हां निरोगी ठहींदा ऐं स्वर्ग जा मालिक ठही वेंदा। स्वर्ग में आहे राजाई, उन्हनि खे बि यादि करो। राजाई हुई हाणे न आहे। भारत जी ॻाल्हि आहे न, बाक़ी त बाइप्लाट्स आहिनि। पिछाड़ी में सभु हली वेंदा। पोइ असां ईंदासीं नई दुनिया में। हाणे हिन सम्झाइण में चित्रनि जी दरकार न आहे। इहे सिर्फ़ु सम्झाइण लाइ आहे कि मूल वतन सूक्ष्म वतन ॾेखारींदा आहिनि। सम्झाइबो आहे। बाक़ी इहे त भक्ति मार्ग वारनि जा चित्र आदि ठाहिया आहिनि त असांखे बि पोइ करेक्ट करे ठाहिणो पए। त बाबा जी असांखे ॿुधाइनि था कि मूल ॻाल्हि आहे दीदी ज्ञान में कि बिना चित्रनि जे बि सम्झाइण जो अभ्यास हुजे। कई बार चित्र न बि हुजे त बि ठीकु आहे। ऐं कई बार चित्र हूंदा आहिनि त माण्हू ज़्यादा प्रश्न बि पुछंदा आहिनि त उन्हनि खे हिकु कहानी जी रीति तव्हां ॿुधाए सघंदा आहियो न। भारत जी ॻाल्हि आहे, बाक़ी त बाइप्लाट्स आहिनि। पिछाड़ी में सभु हली वेंदा। पोइ असां ईंदासीं नई दुनिया में। हाणे हिन सम्झाइण में चित्रनि जी त दरकार न आहे। इहो ॿुधायो बसि पहिरियों हिन सृष्टि ते सत्य हुयो, पोइ त्रेता द्वापर कलयुग असां हुन दुनिया में हुयासीं। हुन समय जे माण्हू चवंदा आहिनि न पहिरों जे ज़माने में त असां ईअं कंदा हुआसीं। माण्हू एतिरो समय जींदो हुयो, एॾी बीमारियूं न हुयूं। त हुननि खे ईअं ॿुधायो कि सभिनि खां पहिरों वारो ज़मानो जो हुयो न, हुन दुनिया में त कुझु बि कंहिं प्रकार जो बि दुख परेशानी न हुई। पोइ कीअं हिन दुनिया में विकार वधा, कीअं हिन दुनिया में विकारनि जे कारण बीमारियूं दुख परेशानी शुरू थी। हाणे त अती थी वई आहे। हाणे वरी भॻवानु हिन सृष्टि ते अची करे हिन दुख जी दुनिया, रोगियुनि जी दुनिया खे परिवर्तन करे सुख जी निरोगी दुनिया ठाहे थो। उन खां पहिरियों सभु आत्मायूं परम धाम में वेंदासीं। पोइ वरी असां सभु पंहिंजे समय ते हेठि ईंदासीं। सभु पंहिंजे समय ते हेठि ईंदासीं। त ईअं करे उन्हनि खे ॿुधायो। त बाबा असांखे चवनि था कि हाणे इहे सिर्फ़ु सम्झाइण लाइ आहे कि मूल वतन सूक्ष्म वतन ॾेखारींदा आहिनि।
है न सम्झाइबो आहे। बाक़ी इहे त सभु भक्ति मार्ग वारनि जा चित्र आदि ठाहिया आहिनि, त असांखे बि पोइ करेक्ट करे ठाहिणो पए, न त चईंदा तव्हां त नास्तिक आहियो। हिन करे करेक्ट करे ठाहिणो पवंदो, हिन करे करेक्ट करे ठाहिणो पवंदो। ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारा विनाश। वास्तव में ये भी ड्रामा में नूंद आहे न, कोई कुछ कंदो थोड़ी आहे, कोई कुछ कंदो थोड़ी आहे। ये चईंदा आहिनि ब्रह्मा द्वारा स्थापना, विष्णु द्वारा विनाश। ये कोई भई त ब्रह्मा बाबा द्वारा शिव बाबा ज्ञान ॿुधाइनि था, ॿार ॿुधंदा वञनि था, धारणा कंदा वञनि था, पुरुषार्थ कंदा वञनि था, पाण ई राजा ई ठहींदी थी वञे न। महाराजा महारानी, प्रजा, दास दासियूं, है न, सभु ठहींदा था वञनि। पोइ हुननि जे राज्य में ॿिया राजा रानी, हुननि जी दास दासी प्रजा, पोइ असांजा हुननि सभिनि जा भक्त, पोइ ॿिया धर्मनि जी आत्मायूं, पोइ नंढा नंढा मतपण। जीअं जीअं माण्हुनि खे संदेश मिले थो, जो जेतिरो ज्ञान वठंदो थो वञे न, उन हिसाब सां पूरी राजधानी ठहे थी, उन हिसाब सां पूरा भगत आत्मायूं, धर्म वारी आत्मायूं ठहनि थियूं, है न। ॾिसो ब्रह्मा बाबा कीअं ज्ञान वरितईं, ब्रह्मा बाबा मम्मा धारण कई, पोइ उन्हनि जेके जेके ॿुधायो, पोइ जंहिं जेतिरो धारण कयो, पोइ उन्हनि खां पोइ वरी ॿियो दादियूं वग़ैरह जो बि आहिनि, उन्हनि द्वारा जियो त हीअ राजा जी 8 गद्दियूं वेंदियूं न। उन्हनि द्वारा जे बि प्राप्ति कई उहो उन्हनि जे प्रजा दास दासियुनि में अची वेंदा। उन्हनि द्वारा कंहिं कुझु अनुभव कयो, चाहे मनसा, चाहे वाचा, चाहे कर्मणा, त उहो उन्हनि जे कर्मनि सां, उन्हनि जे व्यवहार सां प्रभावित थी विया, कुझु प्राप्ति कई त उन्हनि जा भक्त ठही वेंदा। उन्हनि द्वारा ॿिए आत्मा आहिनि, बाबा जो संदेश ॿुधियो ऐं ॿियनि खे ॿुधायो, सिर्फ़ु बाबा जो परिचय, चक्कर जो न, त ॿिया धर्म निकिरी विया। पोइ उन्हनि द्वारा नंढा नंढा मत पंटवादी जेका आहिनि, थोरा सा माण्हू इकट्ठा करे पोइ मत पंट थी विया। उन्हनि द्वारा जंहिं बीज योनियुनि जो उद्धार थियो हूंदो, उहा बीज ऐं योनियूं उन्हनि जे राज्य जे समय अची वेंदियूं। उन्हनि द्वारा प्रकृति जो सुख पातो हुजई, शुद्ध सतो प्रदान थी हूंदी, त उन अनुसार प्रकृति बि उन्हनि खे सुख ॾींदी, उहे योनियूं ऐं बीज बि उनखे सुख ॾींदा उन्हनि जे राजे खे। ये बसि ये राजा ई ठही हुई, केॾी सिंपल आहे, है न। कोई कुझु करे थोड़ी थो। तॾहिं त बाबा चईंदा आहिनि, सिर्फ़ु तव्हां मनमना भव मध्याजी भव स्थिति में स्थिति वञो। बाबा खे यादि करो ऐं चक्कर खे यादि करो। चक्कर खे यादि कंदव त मध्याजी भव पहुची वेंदव न, थी वेंदव न। त बाबा उहे ई चवनि था, गायनि था ऐं ब्रह्मा द्वारा स्थापना, विष्णु द्वारा पालना। के काॾे कंहिंखे कुझु राजा जी स्थापना करण लाइ कंहिंखे कुझु काॾे वञिणो बि न पए, है न। घर वेठे ब्रह्मा बाबा काॾे विया पंहिंजी राजी ठाहिण, है न। हिकु जॻह वेही करे माण्हू ईंदा हुया, मिलंदा हुया, त बि ब्रह्मा बाबा मनसा द्वारा ॾाढो कई। मम्मा त बि विया, ब्रह्मा बाबा एॾो थोड़ी विया, त कोई कुझु करे थोड़ी थो। ब्रह्मा बाबा प्रदर्शनी कराई, भाषण ॾिनई, जेतिरा हाणे माण्हू ॾियनि था न, त तव्हां घर वेठे बि पंहिंजी राजाई ठाहे सघंदा आहियो संकल्प द्वारा। त ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारा विनाश। वास्तव में ये भी ड्रामा में नूंद आहे, कोई कुझु कंदो थोड़ी आहे। साइंसदान बि पंहिंजी बुद्धि सां इहे सभु ठाहींदा आहिनि।
पर केतिरो बि कोई चए कि बॉम्ब्स न ठाहियो, परंतु जंहिं वटि ॾेर आहिनि उहे समुद्र में विझनि त पोइ ॿियो कोई न ठाहे। उहे रखनि त ज़रूरु ॿिया बि ठाहींदा न, पर समुद्र में बि विझंदा त पाणी त पोल्यूटेड थी वेंदो। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो सृष्टि जो विनाश त ज़रूरु थियणो ई आहे, है न। ये साफ़ सफ़ाई त थियणी ई आहे न, लड़ाई बि ज़रूरु लॻणी आहे। विनाश थींदो पोइ तव्हां पंहिंजो राज्य वठंदव। हाणे बाबा चईंदा आहिनि ॿार सभिनि जो कल्याणकारी ठहो। ॿारनि खे पंहिंजी उच्च तकदीर ठाहिण लाइ बाबा श्रीमत ॾींदा आहिनि, है न। ॿारनि खे पंहिंजी उच्च तकदीर ठाहिण लाइ बाबा श्रीमत ॾींदा आहिनि। मिठे मिठे ॿार पंहिंजो सभु कुझु धणी जे नाम सफ़ल करे वठो। कंहिंजी दॿी रही धूल में कंहिंजी राजा खाए। धणी ख़ुदि चईंदा आहिनि ॿार इन में ख़र्च करो, इहे रुहानी हॉस्पिटल यूनिवर्सिटी खोलो त ॾाढनि जो कल्याण थी वेंदो। धणी जे नाम तव्हां ख़र्चंदा आहियो, जेके 21 जन्म जे लाइ जो पोइ तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ रिटर्न में मिलंदो आहे। ये दुनिया ई ख़तमु थियणी आहे, इन करे धणी जे नाम जेतिरो थी सघे सफ़ल करो। धणी शिव बाबा आहिनि, भक्ति मार्ग में बि धणी जे नाम कंदा हुया। हाणे त डायरेक्ट धणी जे नाम कंदा आहिनि। धणी जे नाम वॾी वॾी यूनिवर्सिटी खोलंदा वञो त ॾाढनि जो कल्याण थी वञे। 21 जन्मनि जे लाइ राज्य भाग्य चक्र वठंदव। 21 जन्मनि जे लाइ राज्य भाग्य चक्र वठंदव, न त ये धन दौलत आदि सभु ख़तमु थी वेंदो। भक्ति मार्ग में ख़तमु न थींदो आहे, हाणे त ख़तमु थी वेंदो। भक्ति मार्ग में विनाश न थींदो आहे, ख़तमु न थींदो आहे। मतिलबु ईअं विनाश में ख़तमु न थींदो, वैसे माण्हुनि जो कंहिंजो उहो ख़तमु थी वेंदो आहे। बाबा चवनि था हाणे त ख़तमु थियणो ई आहे, तव्हां ख़र्चो पोइ तव्हांखे ई रिटर्न मिलंदो। तव्हां ख़र्चो पोइ तव्हांखे ई रिटर्न मिलंदो। हाणे बाबा जे नाम सां ख़र्चो त रिटर्न मिलंदो। धणी जे नाम ते सभिनि जो कल्याण करो त 21 जन्मनि जो वरसो मिलंदो। केतिरो सुठो सम्झाईंदा आहिनि बाबा, केतिरो सुठी रीति बाबा सम्झाइनि था। बाबा हाणे चवनि था पोइ बि जंहिंजी तकदीर में आहे उहा ख़र्चो कंदा। पंहिंजो घर बार बि संभालणो आहे न, मतिलबु बाबा जे कार्य में ख़र्चो करनि, लेकिन घर बार बि त संभालणो आहे। इन्हनि जो पार्ट ई अहिड़ो हुयो ब्रह्मा बाबा जो सभु कुझु ॾेई छॾियईं। हिकदमि ज़ोर सां ब्रह्मा बाबा खे नशो चढ़ियो। बाबा बादशाही ॾींदा आहिनि, पोइ गदाई छा कंदा। ब्रह्मा बाबा खे ईअं लॻियो कि बाबा असांखे बादशाही ॾींदा आहिनि त गदाई छा कंदा। तव्हां सभु बादशाही वठण लाइ वेठा आहियो त फॉलो करो। ॼाणंदा आहियो इन्हनि कीअं सभु कुझु छॾियो, नशो चढ़ियो। ब्रह्मा बाबा खे ओहो राजा ई मिलंदी आहे। अलफ़ खे अल्लाह मिलियो त ॿिए खे राजा ई ॾिनी। राजा ई हुई, कम न हुयो, कम थोरी हुई, राजा ई मिले थी, वो बि पहिरीं बादशाही। अच्छा सुठो फर्स्ट क्लास धंधो हुयो, पर सतयुग जी पहिरीं राजा ई मिली। हाणे तव्हांखे राजा ई मिले थी
त ॾाॾनि जो कल्याण करो। पहिरियों भट्टी ठही, पोइ कोई पकी करे तयारु थिया, कोई कचा रहिजी विया। गवर्नमेंट नोट ठाहींदी आहे, पोइ ठीक सां न ठहींदा आहिनि त गवर्नमेंट खे जलाए ॾियणो पवंदो आहे। अॻियां त चांदी जा रुपया हलंदा हुया, सोना चांदी ॾाढा हुया। हाणे त छा थी वियो आहे, कोई जी राजा खाई वेंदी आहे, कोई जी डाको खाई वेंदो आहे। डाका बि ॾिसो केतिरा लॻंदा आहिनि, फेमिन बि थींदो आहे। इहे रावण राज्य आहे न, राम राज्य सत्य खे चइबो। उते त अहिड़ो कोई बि दुख परेशानी न आहे। बाबा चवंदा आहिनि तव्हांखे एतिरो ऊच ठातो, पोइ कंगाल कीअं ठहियो। हाणे त ॿारनि खे एतिरी नॉलेज मिली आहे त छो न ख़ुशी थियणी खपे। दिन प्रतिदिन ख़ुशी वधंदी ई रहंदी आहे। जेतिरो यात्रा जे नज़दीक हूंदा ओतिरी ख़ुशी थींदी। तव्हां ॼाणंदा आहियो शांतीधाम सुखधाम साम्हूं बीठो आहे न, शांतीधाम सुखधाम साम्हूं बीठो आहे। नज़र अचे थो इहे शांतीधाम आहे, इहे सुखधाम आहे। छो जी सुखधाम में बि उहे ई प्योरिटी पीस, बाक़ी सुखधाम में हैप्पीनेस हूंदी। त सोचो परमधाम में मम्मा बाबा शिव बाबा जे नज़दीक हूंदा, असां बि हूंदासीं। तो शिव बाबा में जो प्योरिटी हूंदी, जो पीस हूंदो, वो नेक्स्ट मम्मा बाबा में हूंदा। त उन्हनि जी जॾहिं स्वर्ग जी दुनिया ईंदी त उन समय बि ओतिरी प्योरिटी ऐं पीस हूंदी जीअं परमधाम में आहे। पोइ धीरे धीरे वो प्योरिटी पीस कम थींदी। त जॾहिं सतयुग जी लास्ट हूंदी, सत पातशाही, अठी पातशाही, त मथे जीअं शिव बाबा जी जो नज़दीक हूंदो, जेतिरी प्योरिटी पीस हुन में मिलंदी ओतिरी उन्हनि जी सुखधाम में बि हूंदी। हैप्पीनेस त हूंदी सी, पर प्योरिटी मेन आहे न। त मथे प्योरिटी लेवल कम त न हूंदो, लेकिन सागर जे नज़दीक ऐं थोरो सो दूर उन में फ़र्क़ु त पइजी वेंदो न। त ओतिरी डिग्री, ज़्यादा न, थोड़ी सी। त इन करे बाबा चवंदा आहिनि शांतीधाम सुखधाम खे यादि करो। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जेतिरो यात्रा ते नज़दीक हूंदव, जेतिरो यात्रा ते नज़दीक मतिलबु यात्रा ते वञी करे शिव बाबा वटि पहुचणो आहे न। थंबलो बाबा कॾहिं कॾहिं चईंदा न, शिव बाबा जीअं थंबलो आहे, हुते पहुची करे पोइ वापसि अचिणो आहे। जेतिरो यात्रा ते नज़दीक हूंदा ओतिरो ख़ुशी थींदी। तव्हां ॼाणंदा आहियो शांतीधाम सुखधाम साम्हूं बीठा आहिनि, त इहा ॻाल्हि इहे हमेशह यादि रखो। शांतीधाम सुखधाम, शांतीधाम सुखधाम। वैकुंठ जा झाड़ ॾिखाए में ॾियनि था न, बसि हाणे पहुचा की पहुचासीं। हेॾो शांतीधाम में, पोइ सुखधाम में। अच्छा मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजो टाइम सफ़ल करण जो अटेंशन रखिणो आहे। पंहिंजो टाइम सफ़ल करण जो अटेंशन रखिणो आहे। माया गफ़लत न कराए सघे, इन करे महादानी ठही ॾाॾनि खे रास्तो ॿुधाइण में बिज़ी रहो। ॿियो आहे पंहिंजी ऊच तक़दीर ठाहिण लाइ धणी जे नाम सभु कुझु सफ़ल करो। रूहानी यूनिवर्सिटी खोलणी आहे असांखे। वरदाना उच्च ते उच्च बाप की प्रत्यक्ष करण वारा शुभ ऐं श्रेष्ठ कर्मधारी ठहो। जीअं राइट हैंड सदा शुभ कार्य ऐं श्रेष्ठ कर्म कंदा आहिनि न,
ईअं तव्हां राइट हैंड पार सदा शुभ ऐं श्रेष्ठ कर्मधारी ठहो। तव्हांजो हर कर्म ऊच ते ऊच बाप खे प्रत्यक्ष करण वारो हुजे। तव्हांजो हर कर्म ऊच ते ऊच बाप खे प्रत्यक्ष करण वारो हुजे। शिव जी कर्म ही संकल्प व बोल जो प्रत्यक्ष प्रमाण के रूप में स्पष्ट करण वारो हूंदो आहे। कर्म के सभी ॾिसी सघंदा आहिनि, कर्म द्वारा अनुभव करे सघंदा आहिनि, इन करे चाहे रूहानी दृष्टि द्वारा, चाहे पंहिंजी ख़ुशी द्वारा, रूहानियत जे चेहरे द्वारा बाप के प्रत्यक्ष करो, यह भी कर्म आहे। स्लोगन आहे रूहानियत जो अर्थ। ॾिसो बाबा केॾी वॾी ॻाल्हि चई छॾी। तव्हांजी ख़ुशी बि कर्म आहे, तव्हांजी रूहानियत जो चहिरो बि कर्म आहे, तव्हांजी दृष्टि बि। भले तव्हांखे ॻाल्हाइणु पसंदि न आहे, भले तव्हां कंहिंखे ज्ञान न ॾेई सघंदा आहियो, भले तव्हांखे ज्ञान सम्झ में अचे थो, भले कंहिंसां तव्हांखे संबंध संपर्क बि न रखिणो आहे, लेकिन तव्हां सदा हर हिक खे आत्मिक दृष्टि सां ॾिसो, सदा ख़ुशि रहो, ख़ुशी जा वाइब्रेशन फैलायो, आत्मिक स्थिति में स्थित रहो, तॾहिं बि तव्हां वो वाइब्रेशन सां बि बाबा खे प्रत्यक्ष करे सघंदा आहियो। कर्म कोई तव्हांखे ॾिसंदो है न, उन्हनि द्वारा बि बाबा प्रत्यक्ष थी वेंदा। भले तव्हां ॿिए खे ख़ुशि नथा ॻाल्हायो, लेकिन तव्हांजी वो आत्मिक स्थिति में स्थित थियण जी, तव्हां किथे बि हूंदव, ख़ुशी वारो चहिरो हूंदो, आत्मिक दृष्टि हूंदी, त कोई थर्ड पर्सन बि तव्हांखे ॾिसंदो त बि उहा सोचंदो त सही हीअ आत्मा केरु आहे हिन दुख जी दुनिया में एॾी ख़ुशि। स्लोगन आहे रूहानियत जो अर्थ आहे नैननि में प्योरिटी जी झलक ऐं मुख ते पवित्रता जी मुस्कुराहट। प्योरिटी जी मुस्कुराहट हुजे, संकल्प बोल कर्म शुद्ध, कंहिंजे लाइ बि कोई भी व्यर्थ नेगेटिव भाव मन में न हुजे। नैननि में पवित्रता जी झलक ऐं मुख में पवित्रता जी मुस्कुराहट, ये रूहानियत आहे। बाबा मथे चई न रूहानियत जो चहिरो हुजे, त रूहानियत जो चहिरो मतिलबु नैननि में पवित्रता जी झलक मतिलबु हर हिक खे आत्मा भाव जी दृष्टि सां ॾिसणु। मुख में प्योरिटी जी मुस्कुराहट मतिलबु सदा शुद्ध संकल्प हुजनि, बोल हुजे, कर्म हुजे, त ऑटोमेटिकली प्योरिटी अची वेंदी। त मुख ते पवित्रता जी मुस्कुराहट, अव्यक्त इशारो, संकल्प जी शक्ति जमा करे श्रेष्ठ सेवा जे निमित्त जीअं अॼुकल्ह सूरज जी शक्ति जमा करे कार्य सफल कंदा आहिनि न, सोलार लॻाए करे, ईअं तव्हां संकल्प जी शक्ति जमा करो त ॿियनि में भी बल भरे सघंदा आहियो, अनेक कार्य सफल करे सघंदा आहियो। जो हिम्मतहीन आहे उनखे वाणी सां गॾु श्रेष्ठ संकल्प जी सूक्ष्म शरीर सां हिम्मतवान ठाहिणु। जो हिम्मतहीन आहिनि उन्हनि खे वाणी सां गॾु गॾु श्रेष्ठ संकल्प जी सूक्ष्म शक्ति सां हिम्मतवान ठाहिणो। ये वर्तमान समय जी आवश्यकता है। तो बाबा जैसा कि चवनि था संकल्प घटि करो, मतलब मन भी मौन स्थिति में रहे, मतलब शुद्ध संकल्प कंदा रहो, पॉजिटिव विचार कंदा रहो। श्री मन जो त कम आहे संकल्प करणु।
या उनखे ॾिसो केतिरी देरि असां उनखे चऊं था की बसि हाणे बाबा जी यादि में रहूं। न ये जो योगी तपस्या कंदा आहिनि हिकु टंग ते बीह करे इहे सभु करे त इहे छा कंदा आहिनि? ये पंहिंजे शरीर खे हिकु संकल्प ॾेई करे उते स्थिर कंदा आहिनि। उन्हनि जे मन में त संकल्प हलंदा आहिनि लेकिन उहो शरीर जे अंग खे स्टॉप करे रखंदा आहिनि, है न? त उन अनुसार उन्हनि जी संकल्प जी गति बि स्लो थी वेंदी हूंदी। अगरि असां ज़िद करे वियूं की न असांखे रोटी न खाइणी आहे, सॼो ॾींहुं पाणी बि न पीअणो आहे, त पहिरियों त मनु चईंदो, पोइ शांत थी वेंदो न, चुप थी वेंदो। त ईअं ई उहो पंहिंजे मन खे ईअं कंट्रोल में कंदा आहिनि। असांखे शरीर त भले लेटो हुजे वेठो हुजे लेकिन मन में हिकु संकल्प केतिरी देर रखी था सघो कि मां आत्मा आहियां, बाबा परमात्मा निराकार, बसि ॿियो कोई संकल्प ई न अचे, जे पूरी दुनिया ई ख़तम थी वई। एतिरी देरि केसि ताईं वेही सघंदा आहियो न? पोइ सोचो असां एतिरी देरि वियूं, केतिरी देरि बि, त असांजी आत्मा में केतिरी शक्ति भरिजी वेंदी। ऐं पोइ असां हुन खां पोइ संकल्प करूं पूरी विश्व हाणे परिवर्तन थी वञे, सभी मनुष्य आत्मायूं शुद्ध थी वञनि, सभी प्रकृति शुद्ध थी वञे, सभी आत्माउनि खे बाबा जो संदेश मिली वञे। त पहिरियों संकल्प शक्ति जमा कई, पोइ हुन शक्ति सां पूरे विश्व में लाइट माइट फैलाई कि सभी आत्माउनि खे बाबा जो संदेश मिली वञे, सभी आत्मायूं शुद्ध थी वञनि, पूरी प्रकृति शुद्ध थी वञे, सभिनि खे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो फटाफट मिली वञे, हाणे मिली वञे, है न? त इहे सेवा थी वई। इन सां असांजो जमा थींदो वेंदो। असांखे ॿियो कुझु बि न सोचणो आहे, असांखे बसि इहे सोचणो आहे कि बाबा असांखे छा कार्य ॾिनो अथई, न? जमा थींदो जो बि थींदो उहो त पोइ जी ॻाल्हि आहे। पहिरियों असांजो इंटेंशन हुजिणो खपे सभी आत्मायूं शांत थी वञनि, शुद्ध थी वञनि, सभिनि खे बाबा जो परिचय मिले, सभिनि खे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो मिली वञे। ईअं त इहे वर्तमान समय जी आवश्यकता आहे। संकल्प जी सूक्ष्म शक्ति सां हिम्मतहीन खे हिम्मतवान ठाहे सघंदा। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।